मुस्तामा जे शहर में एक बदकार माई आई। माई हसीन हुई पर माई बदकार हुई, गुनहगार। उन्हें माई छा कयो जो मुस्तामा जे शहर में जी, मुस्तामा जे शहर जी हिकड़ी गली में अची बुछड़ाई बेहयाई जो दुकान खोले। वो माई हसीन हुई। उन्हें माई हिकड़ी रात जो मुल्ल 200 दीनार मुकर्रर कयो। घणो? 200 दीनार। मुस्तामा जे माण्हुनि खे जो ख़बर पई त चङा भला माई खारे ख़राब कया, चङा भला उनजे हुस्न जा दीवाना बनी विया। उन माई जे घर जे दरवाजे ते कतारूं हूंदियूं हुयूं बदकार माण्हू। जॾहिं माण्हू में आते गुनाहनि में गर्क थींदा, उन वक्त जे माण्हू अल्लाह जे कामिल वली हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि वटि दां खणी आया। बायज़ीद बुस्तामी रहंदो बुस्तामा शहर। साईं अमी कुछ कयो, चंगा भला माण्हू पुन बुछड़ाई जो साथ पिया ॾियनि, बुराई जो साथ पिया ॾियनि। हिनजो ईअं आहे, हिनजो बि चंगाई जो साथ न बुछड़ाई जो साथ सभई ॾियण लाइ तयार आहिनि। हिनजो बि ईअं उन वक्त जा माण्हू आया बायज़ीद बुस्तामी वटि। सही माई बदकारा कंहिंजी नथी ॿुधे, माई हसीन जमीला। हर माई चंगा भला खारे ख़राब करे छॾिया। तव्हीं कुछ कयो के भला जब बददुआ जो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि माण्हू खे चयो बाबा तव्हां हलो, अल्लाह भली कंदो। बुज़ुर्ग हिकमत खां कम वरतो। बुज़ुर्ग तई को भी कम कयो तो हिकमत अमली सां कयो, लठन सां कुहाड़न सां सजण मसला हल कोन थींदा। प्यार ऐं मोहब्बत सां, अखलाक सां, नफ़रतुन सां मसला हल न थींदा। बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि बेडी छा कयो, तडी खई पाण सां हिकड़े हथ में लठ बे में तस्बीह। बायज़ीद बुस्तामी जी आयो जिते औरत जो बुछड़ाई जो अड्डो हो, उन्हें घटी में बायज़ीद बुस्तामी तडू विछाई भई अल्लाह अल्लाह को न सुभाला न चेजो। जरे माण्हुनि जी नज़र पइजी वई, अल्लाह जो वली बायज़ीद बुस्तामी साईं आयो। हया वखा शर्म खां माण्हू हेड़ो बुज़ुर्ग अची वेठो आहे। आस्ते आस्ते कंधो खणंदा, क्यारी खणंदा माण्हू भजंदा पिया। हेड़ो बुज़ुर्ग हिन जे आॾो बि हींअर त आया हुआ ही कोन था, हींअर आ ही कोन। भले बुज़ुर्ग गाड़ी में बिठो हुजे, मजा जो रनू सीट ॾियनि। हे असां खां ही वॾो सफ़र हिननि कयो आहे। लहंदियूं बि हिते टे वाटर ते जाइज़ा कोन्हे, टे वाटे ते लहंदियूं पर मजा जो के अच्छी दाढ़ी वारे जी इज़त थिए। हा साईं, हे ड्राइवर अब तो वरी वॾा अल्लाह आहिनि न, जा वाला कोंदो जवान यार जे वेनू पई वेंदियूं, बसूं पई वेंदियूं, को दाढ़ी वारो हथो ॾींदो न यार वरी मुल्ला ते नज़र पई का माई अॻियां हूंदी न, माइन जी बाबा हींअर वॾी बाज़ी आहे। हाणे वरी दे बिल पेड़ा पास ध्यान माई ॾे मुड़स घूरे पे न निहारे। जज जी थी आ जाया हा भाई, माई ॾे मुड़स घूरे पे न निहारे, माई सां कावड़ पे न करे। जे मुड़स माई ॾे घूरे निहारियो, माई सां कावड़ कई तो जाहे 2 लख दंड पे ॾींदो, 7 साल कैद बि ॾिसंदो। वाह जो मुल्क पिया हलायो, तई मुल्क जा सजण थिया आहियो हा न। असी आलिम ही कुरान वारा ही दाढ़ी पटकन वारा मुआहन जो तहां के एड़ा सी त बिल पास थियन ॾींदासीं। तई पिया बिल कढो, जेको बिल शरीयत जे खिलाफ कढंदा हो इंशाअल्लाह बुछड़ा थिया हो ऐं बुछड़ा कंदासूं तहां के इब्तिदा खां वठी हिन महिल ताईं। जिन पे हुदूदुल्लाह जी भञ कड़ी कई आहे, खुदा उन्हनि जी तबाही आंदी आहे। अग्ने बिल कढियूं त माई रात नी उते मथे अगर वञे किॾां निकरी मर्दीअ सां त हिननि जो बिल मुड़स हूंदो माई जो त पुछा माई का कोन कंदो त किॾां वई। हीअं भाउ बि पुछा कोन कंदो, पुट बि कोन कंदो त किॾां वई। रात टे मते पीउ घर में खंगे ऐं धी जी निंड थी फिटे त पुलिस खे ॿुधाए त असीं पीउ हिन जे इलाक़ कई, हीअ आराम करे ही बिल पिया पास कया। तो जाहिब बस अल्लाह हिन क़ौम खे हिदायत ॾे। आमीन चओ, आमीन त चओ।
मेरे अल्लाह जे बानी यो वाक्यो बयान पियो कयां जेरे अल्लाह वारो उन बदकार औरत जे दर जे सामू तडी विछाए वेठो त मानू खिसकिया तही ब अल्लाह वारन जो अदब कंदा करियो तही ब बुजुर्गन जो एहतराम कंदा करियो तवजो आहे मानू खिसकंदा विया बानी भजी आई साइन सजो दरो खाली थियो मानू विया हलिया चे कीअं चला केड़ो फकीर वेठो आ तडे ते वेठो अल्लाह वला करे फकीर मानू भजाए छड्या ओ बदकार माई ये कावड़ जी बाहर आई बायजीद के सुञाण दी न हुई तरे बायजीद के जी फकीर भलो थई देता हलियो वञ जे हलियो न थो वञे जे मूंसां मिलण आयो आई मुखे 200 दीनार दे अथई 200 दीनार कंदलो जो बायजीद छा मोटा आहिन जे मुखे दे पैसा बायजीद पैसा देनस चल मुझे पोयां अच बायजीद बुस्तामी औरत जे पोयां बियो माई दरवाजो देनो पैसा रखी जान तुझी गुलामियानी हां जे चमी ती करया तो पैसा देना हां तुझी चंदे मते कदस बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो दे जल्दी वण अवल गुस्ल करया पाक लिबास वनी पाया औरत गुस्ल करे आई पाक लिबास पाए आई हज़रत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो हिगड़ी चादर खणिया घर में मुसलो हो जई तो मुसलो खणिया बाई चादर खणी आई मुसलो खणी आई बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमायो हाने मुसले ते भी हथ बधी भी गर्दन निभाए भी बाहू बधी भी तोके मां पैसा दिना तोके मां जिए चोंदुस तीअं कंदियो औरत मुसले ते बीठी बाहू बधी बीठी गर्दन निभाए बीठी तरे बायजीद बुस्तामी ये भर में भी उतरा खया अल्लाह जी को मुझे वसन हो मां कयो बानी गंदी गुनहगार थी अल्लाह जी को मुझे वस में हो मां कयो गुनहगार बानी अल्लाह तुझे आनो प्यारी थमें हर हिदायत तू दई छड़ी सो लद चली वेंदी जन्म जे बाय में लद सड़ी वेंदी दोज़ख जे बाय में न बची सघंदी तुंहिंजे डमर कहरई कावड़ खां होरे बायजीद दुआ घुरंदो रहियो अखियुनि मां पाणीअ जी नार वहाईंदो रहियो होरे औरत नज़र कई बायजीद ते बायजीद जी दुआ औरत जे दिल ते असर कयो दाह करे जमीन दिकरी ते दफा जी अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर ते दफा तकबीर हुई रोई दीजे दरवेश मुझे तौबा करा मुझे तौबा करा मुझे तौबा करा मुझी रात डोहल में गुजरी मुझो ॾींहुं डोहल में गुजरियो मुझी शाम डोहल में गुजरी मुझी सुबह डोहल में गुजरी तूबू इल्लल्लाह तौबतन नसूहा डाडे जो सुभान अल्लाह ओ दरवेश मूंखे तौबा करा सच्ची दिल सां तौबा ला तैयार है और ये औरत सच्ची दिल सां तौबा कई बायजीद अथरा खया वा औरत बायजीद वट पढ़ी पंहिंजे वक्त जी आबिदा ऐं ज़ाहिदा बणजी वई वडी अल्लाह सजी नेक साले बानी बणजी वई हे निहाय मने सजी रात मुसलन ते पर रब खे रज़ाई दी मुझा दोस्तों अचो नी अल्लाह जे दर ते अल्लाह सजो करीम अल्लाह सजो मेहरबान